बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। असां पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं पास्ट परफेक्ट टेंस जे मुतलिक़ सिखंदासीं। पास्ट परफेक्ट टेंस छा हूंदो आहे, इन में असीं इंट्रागेटिव, नेगेटिव, अफर्मेटिव कीअं ठाहे सघूं था ऐं इन जा फार्मूला कहिड़ा आहिनि, इहो सभु असां हिन क्लास में सिखंदासीं। लेकिन हिन क्लास में वधण खां पहिरीं अवां सां गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अवां असांजे हिन चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो त हींअर ई हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते अवां क्लिक करे छॾियो। इन सां अवांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन इज़ीली मिली वेंदो ऐं असांजी हिन वीडियो खे अवां लाइक करे छॾियो। हलूं था पंहिंजी क्लास खे स्टार्ट करियूं था। सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त पास्ट परफेक्ट टेंस में असां सिंधी जी सुञाणप कीअं करे सघूं था। उहो ईअं आहे त सिंधी में सुञाणप जेको आहे, असां कंहिं बि जुमिले जे आख़िर में चुको हुअसि, चुकी हुई, चुका हुआ, ईअं चुका हुआ वग़ैरह अचे त असां चवंदासीं हीउ जेको आहे पास्ट परफेक्ट टेंस जो जुमिलो आहे। असां जेकॾहिं सिंधी में सुञाणणु चाहियूं था त असांखे ख़बर पइजी वई त जुमिले जे आख़िर में छा हुजे। चुको हुअसि, चुकी हुई, चुका हुआ वग़ैरह अचे त असां इज़ीली सुञाणे सघूं था त हीउ पास्ट परफेक्ट टेंस जो जुमिलो आहे। हाणे अव्हांखे कुझु मिसालियूं था जिन्हनि मां अव्हां सम्झो ऐं हीउ कराची वञी चुको हो, तव्हां गुल न पटे चुका हुआ, आउं सबक़ु यादि करे चुको हुअसि। हीअ टे मिसालियूं आहिनि जंहिंजे आख़िर में हो, हुआ, हुस वग़ैरह अचे पियो। त असां हिन तरह जी जेको ॻाल्हि करियूं था, हिन क़िस्म जी हिन टाइप जी असां जॾहिं ॻाल्हि करियूं था त असां सम्झूं था त हीअ छा आहे, हीअ आहे पास्ट परफेक्ट टेंस जो जुमिलो। ठीकु आहे, हाणे असां कोशिशि करियूं था सम्झण जी वधीक। हिन में असां अफर्मेटिव ॾांहुं हलूं था। अफर्मेटिव खे कीअं ठाहिजे थो, अफर्मेटिव हूंदो छा आहे, अफर्मेटिव जो फार्मूलो कहिड़ो आहे, हलूं था अॻिते। हाणे ॻाल्हि कयूं था अफर्मेटिव जी। अफर्मेटिव असीं चवंदा आहियूं हाकारी जुमिला। उहे जुमिला जंहिंमें असीं हाकारी ॻाल्हि करियूं या हाकारी ॻाल्हि ॿुधूं या हाकारी ॻाल्हि कंदड़ असीं ॾिसूं ॿुधूं त उहो असां चवंदा आहियूं इन खे अफर्मेटिव। हाकारी ॻाल्हि कहिड़ी हूंदी आहे इहो असीं मिसालनि में ॾिसूं था। लेकिन इन खां पहिरीं इहो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन जो फार्मूलो कहिड़ो आहे। अफर्मेटिव जो जेको फार्मूला आहे उहो आहे सभ खां पहिरीं सब्जेक्ट हुजे, पोइ हेड हुजे, पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब हुजे, लास्ट में ऑब्जेक्ट हुजे। हिन तरह जे फार्मूले खे असीं चवंदा आहियूं अफर्मेटिव जो फार्मूला, लेकिन छाजो, पास्ट परफेक्ट जो। इन जा बि असीं कुझु मिसाल ॾियूं था, एग्ज़ाम्पल्स आहिनि जंहिंमां असां क्लियर कंदासीं ऐं अव्हांखे ॿुधाईंदासीं कि जेको फॉर्मेशन आहे इहो कहिड़े हिसाब सां हिते इस्तेमालु थी रही आहे। सभ खां पहिरीं सब्जेक्ट ॾियणो आहे, इहो आहे आई जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे। हेड जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे, यानी कि पहिरीं सब्जेक्ट पोइ असां छा ॾींदासीं, हेड। अच्छा, सब्जेक्ट अची वियो आहे, इन खां पोइ हेड अची वियो। हाणे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, राइट जी थर्ड फॉर्म आहे रिटिन। इन खां पोइ असां खां ऑब्जेक्ट घुरे पियो, ऑब्जेक्ट यानी लेसन। ठीकु आहे, ऑब्जेक्ट छा हूंदो आहे, वर्ब छा हूंदो आहे, सब्जेक्ट छा हूंदो आहे, असीं ऑलरेडी पहिरीं यानी कि फर्स्ट क्लास, सेकेंड क्लास में ऐं जेका थर्ड क्लास में असीं सम्झाया आहियूं। आई हैड रिटन आ लेसन, हीअ छा आहे, हिकु क़िस्म जो यानी कि अफर्मेटिव जो सेंटेंस आहे। नेक्स्ट जेको आहे असांजो आहे सेंटेंस, उहो ई आहे यू हैड गॉन टू स्कूल, देन वी हैड प्लेड अ क्रिकेट, ही हैड ब्रॉट बाइक। हाणे हीअ चार एग्ज़ाम्पल्स आहिनि, चार मिसाल आहिनि जंहिंमें असां आई हैड इस्तेमालु कयोसीं, यू हैड, वी हैड, ही हैड। हिते अव्हां नोट करियो त हेल्पिंग वर्ब जेको बि सब्जेक्ट हुजे उन में असीं हैड ई ॾींदासीं, चाहे सिंगुलर हुजे चाहे प्लूरल हुजे, लेकिन असांखे हेल्पिंग वर्ब में छा ॾियणो आहे, हेड ई ॾियणो आहे। हाणे नेगेटिव असीं चवंदा आहियूं नाकारी जुमिले खे, जंहिंजी जेको फॉर्मेशन आहे उहो फॉर्मेशन इन जी हीअ सभ खां पहिरीं सब्जेक्ट हुजे, पोइ हेड नॉट, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब एंड देन ऑब्जेक्ट। इन जा बि असीं मिसाल ॾिसूं था, मिसालनि खां पोइ सम्झण जी कोशिशि करियूं था। दे हैड नॉट किल लॉइन, वी हैड नॉट मेड फूड, शी हैड नॉट प्लक्ड फ्लावर, अहमद हैड नॉट सोल्ड कार। हिते ॾिसो असांजो जुमिला सेम ई आहिनि, लेकिन छा आहे असां हेड खां पोइ सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो कयो, बाक़ी असांजो सेंटेंस सेम ई आहे। हिते असां सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं इन लाइ त असां जेका ॻाल्हि करे रहिया आहियूं इहो नाकारी आहे। जीअं त आउं ख़त लिखी चुको हुअसि, हाणे हिते असां छा कंदासीं, आउं ख़त लिखी न चुको हुअसि, यानी कि ॻाल्हि हिनजे अफर्मेटिव जे अपोज़िट आहे। जिते असीं हा कंदा हुआसीं हाणे हिते असांखे न करणी आहे, इन खे असीं चवंदा आहियूं नेगेटिव।
इंट्रागेटिव असां चऊं था सवालिया जुमिले खां। जॾहिं असां खां को सवाल कयो वञे थो या असां वरी कंहिंखां सवाल करियूं था त अहिड़े जेके सेंटेंस आहिनि इन्हनि खे असीं इंट्रागेटिव चवंदा आहियूं। हाणे इहो ॾिसूं था त इंट्रागेटिव असां पास्ट परफेक्ट में कीअं लिखी सघूं था। अगरि असीं पास्ट परफेक्ट जा सेंटेंस लिखणु चाहियूं था इंट्रागेटिव में त इन लाइ असांखे सभ खां पहिरीं हेड ॾियणो आहे। इन खां पोइ सब्जेक्ट, पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब एंड ऑब्जेक्ट, लास्ट में अव्हांखे क्वेश्चन मार्क ॾियणो आहे। अगर अव्हां लिखी रहिया आहियो त क्वेश्चन मार्क ॾियणी आहे। अगरि अव्हां यानी कि कंहिंखां सवाल पुछी रहिया आहियो त तव्हांखे क्वेश्चन मार्क ॾियणी न आहे। ठीकु आहे, त इन जा बि असां मिसाल वठूं था। मिसालनि खां पोइ वरी क्लियर कंदासीं। हैड असद रीड न्यूज़पेपर, हैड यू वॉच टीवी, हैड वी ईटिंग फूड, हैड आई ब्रॉट गॉड। ठीकु आहे, हिते ॾिसो पहिरीं असीं छा करे रहिया हुआसीं, हैड जेको आहे सब्जेक्ट खां पोइ इस्तेमालु करे रहिया हुआसीं। हाणे सब्जेक्ट खां पहिरीं इस्तेमालु करिणो आहे हेड। हेड जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे, असद छा आहे असांजो सब्जेक्ट आहे। हाणे असां हेड खे असद खां पहिरीं इस्तेमालु कयोसीं छा लाइ, त असांखे इंट्रागेटिव सुवालु ठाहिणा आहिनि। हाणे हिते अव्हां बि ॾिसी सघो था हेड यू हूंदो, हेड हुई, हेड आहे, यानी कि हेड असांखे पहिरीं ॾियणो आहे सब्जेक्ट खां ऐं पोइ सब्जेक्ट ॾियणो आहे ऐं लास्ट में अव्हांखे ही क्वेश्चन मार्क इन हाउ ॾियणो आहे। उमेद करां थो त अव्हांखे ही क्लास इज़ीली सम्झ में अची वई हूंदी। हिन वीडियो खे तव्हां लाइक करे छॾियो ऐं असां हाणे नेक्स्ट क्लास में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।